20वीं सदीअ जे ईजादुनि मां हिकु अहम ईजाद कंप्यूटर आहे। कंप्यूटर इंसानी ज़िंदगीअ में केतिरियूं ई तब्दीलियूं बर्पा कयूं। दुनिया जे पहिरें कंप्यूटर यानी ENIAC जी साइज़ हिकु टेंस ग्राउंड जेतिरी हुई। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो कंप्यूटर जी साइज़ में घटिताई ईंदी वई। कंप्यूटर जी साइज़ में एतिरी घटिताई ट्रांजिस्टर जे सबबु आई। ट्रांजिस्टर छा आहे उन जे बारे में असां अॻु इन्फो सिंधीअ में हिकु रिपोर्ट ॾेई आया आहियूं, जंहिंजो लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। उतां अव्हां ट्रांजिस्टर जे बारे में वीडियो ॾिसी सघंदा। कंप्यूटर हिकु ई ॿुड़ीअ जी ॿोली सम्झंदो आहे। जेकॾहिं ट्रांजिस्टर खुलियल हुजे त हिकु ऐं बंदि हुजे त ॿुड़ीअ जो नतीजो ईंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ट्रांजिस्टर खुलियल हुजे त उन मां डेटा जो गुज़र थींदो आहे ऐं जेकॾहिं ट्रांजिस्टर बंदि हुजे त डेटा जो गुज़र बंदि थी वेंदो आहे। अॼुकल्ह आम कंप्यूटर में इस्तेमालु थींदड़ ट्रांजिस्टर जी साइज़ लॻभॻि 14 नैनोमीटर जे बराबरि आहे। अॼु जे कंप्यूटर में इस्तेमालु थींदड़ ट्रांजिस्टर जी साइज़ एड्स जे वायरस खां 8 भेरा, जॾहिं त इंसानी रत में मौजूदु सेल खां 500 भेरा नंढी आहे। ट्रांजिस्टर जी साइज़ एतिरी नंढी हुजण सबबु हाणे उनखे वधीक नंढो करणु मुमकिन न आहे। जेकॾहिं ट्रांजिस्टर खे अञा नंढो कजे त पोइ ट्रांजिस्टर खुलियल हुजे या बंदि, उन मां डेटा जी मुंतक़िली जारी रहंदी। उन डेटा जी मुंतक़िलीअ खे क्वांटम टनलिंग चइबो आहे। सादनि लफ़्ज़नि में अॼु जो कंप्यूटर अहिड़े दौर में पहुची चुको आहे जिते उनखे वधीक नंढो करणु नामुमकिन बणिजी पियो आहे। हाणे माहिर कंप्यूटर जे नए दौर जी शुरूआत तरफ़ वधी रहिया आहिनि। मुस्तक़बिल जो कंप्यूटर कहिड़ो हूंदो ऐं कीअं कमु कंदो उनखे ईंदड़ रिपोर्ट में सम्झंदासीं। ॾिसंदा रहो इन्फो सिंधी।